शरीक लहू वला नज़ीर लहू वला मुशीर लहू वला मिसल लहू वला मिसाल लहू वला मुकाज़िम लहू वला मुदानी लहू वला मुकाज़िम लहू वला मुनाज़िर लहू वला जलद बलद वलद जसद रुसुम जुज़ व उज़्म नुज़ वला जज़ब वस्पाई बका बबैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लह मन युशरिकु फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। सुम्मा नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूबना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारत वल हिदायत वल हिकायत वल इनाया फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल मताउद दुनिया क़लील वल आखिरतु खैरुल लिमन इत्तक़ा वला तुज़लमून फ़तीला। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नमल हयातुद दुनिया लइबुन व लहू वलद्दारुल आखिरतु खैरुल लिल्लज़ीना इत्तक़ौ अफ़ला ताक़िलून। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुनिया दारुल अमल वल आखिरतु दारुल जज़ा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस अञा बरकत वारी थी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि वसल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। आँख खोलो उठो याद रब को करो। आँख खोलो उठो याद रब को करो। उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। अपने रब को जवानी में भूला है तू और ताकत के बोते पे फूला है तू। अपने रब को जवानी में भूला है तू
और ताकत के बोते पे फूला है तू। जब जवानी ढलेगी तो पछताएगा, जब जवानी ढलेगी तो पछताएगा। ऐसे रोने रुलाने से क्या फायदा, ऐसे रोने रुलाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। अल्हम्दुलिल्लाह। अज 3 जनवरी सन 2021 आचर जी शाम गोट मज़ारी खान कोलाची में पीर बगदादी जे बरसा बिरादर में मोहतरम मुझो प्यारो साथी मोहतरम जनाब भाऊ अमानुल्लाह कोलाची साहब, भाऊ वली मोहम्मद, भाऊ अब्दुल्ला कोलाची साहब, जंहिंजे बार बार राब्ते सां डेरा मुराद जमाली बलोचिस्तान को लंबो चौड़ो सफ़र कराए। अल्लाह साईं मूंखे तव्हांजे हिन प्रोग्राम में सालियाना शिरकत जो मौक़ो भी नसीब करायो। ऐं हर साल जियां आखिरी दुआ मुंहिंजी थींदी आहे, अल्लाह साईं को लख लख एहसान जे रब बलोचिस्तान को सफ़र कराए तव्हांजे जलसे में पहुंचायो। वरी रात किथे अॻिते प्रोग्राम में सफ़र करणो आहे। सुबुह को वठी करे तव्हां आलिमनि जा दीदार कया आहिनि, अल्लाह जो कुरान ॿुधो अथव। शाम जो टाइम मां आख़िरी बयान आहे दुआ बुखारी सैयद जी आहे। मां दुआ थींदो इंशाअल्लाह। अज सभिनी आलिमनि जे कुरान जो सवाब उन हाफ़िज़ महमूद जी कब्र ते भी अल्लाह मींहुं वसाए थो। मां दुआ थो कयां अल्लाह सभिनी ॻोठ वारनि आयल जमात जे वॾनि जी मरहूमनि जी कब्र ते ख़ुदा रहमत जो मींहुं वसाए। आमीन जो ॾाढा। मां भी अज रब साईं जे कलाम कुरान मजीद मां 2-3 आयतूं आखिरत जे मुतालिक पढ़ियूं आहिनि। दुआ आहे त अल्लाह साईं तव्हां असांजी आखिरत चङी करे। आमीन तो जो ॾाढा। ये जवानी, ही हुस्न, ही माल, ही मिल्कत, ही पैसो, ये सब कुछ आर्जी आ। अल्लाह जेको कुछ दिनो आ यो सब अमानत आ। दायमी जिंदगी तव आखिरत वारी, फानी जिंदगी तव दुनिया वारी। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुनिया सिजुनुल मोमिन व जन्नतुल काफिर। फरमाए दुनिया काफिर जे लाए जन्नत ए मोमिन जे लाए कैद खानो आ। जिया जेल में कैदीअ के एसपी साहब जो, डीएसपी साहब जो, मुंशी साहब जो, जमादार साहब जो हुकुम मञणो पवंदो, असां भी दुनिया जे कैद खाने में आयूं। असां के भी अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम मञणो पवंदो। कैदी जरे आजाद थींदो आ त उन कैदीअ के गुल पाराइबान इस्तकबाल करे उनके वठी अचबो आ। इंशाअल्लाह असां तवां दुनिया जी जिंदगी में आजाद थियूं त अल्लाह जा मलाइक असां के असां जे रूह के जन्नत जे सावन कपड़न में खुशबू हणी खणी जन्नत में पहुंचाईंदा। पर जरे जिंदगी गुजारियो न अल्लाह अल्लाह जे रसूल ते। मां कुछ वाक़या ता के बुधाया तो जिन दुनिया में मस्ती कई, वडाई कयूं, पैसे ते नाज कयूं, हुकूमत ते नाज कयूं, पर उन जो खात्मो पुछाड़ी ॾाढी खराब थी।
हाँ दुआ क्यों तो अल्लाह ताला आखिरत चंगी करे आमीन तो जो ॾाढा अल्लाह से पंहिंजे कलाम कुरान मजीद में फरमायो हिकिड़ो ज़ालिम हुयो जेको पाण खे ख़ुदा सॾाईंदो हो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुक़ाबले में थी बीठो जंहिंजो नालो फिरौन छा चवंदो अना रब्बुकुमुल आला नऊज़ बिल्लाह चवंदो मां वॾे में वॾो ख़ुदा आहियां युक़तिलून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम कुरान तो फरमाए एडो ज़ालिमो जो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में 70,000 मासूम जीअरा ॿार कुहाए छॾे युज़ब्बिहून अब्नाअकुम व यस्तहयून निसाअकुम अमड़ वेचारी पंहिंजे पेट में 9 महीना सूर खाए अमड़ के मासूम गुलन जड़ो सोनो बार जमे अञा अमड़ जो होश भी न अचे त फिरौन जा फौजी ज़ालिम पहुची वेंदा उन मासूम बार जी सिसी धड़कों धार कंदा हा अमड़ जो होश में अचे त बच्चे जी मुंडी जुदाए धड़ जुदाए एडो वडो ज़ालिम 70,000 जीअरा मासूम बार को आई छो त उनखे भोपन चयो हिकिड़ो ॿार ॼमंदो जेको फिरौन तुंहिंजो बादशाही तख्तो ऊंधो कंदो ऐलान कई त मुंहिंजी रैयत में कोई भी पुट जिंदा न थींदो जेको ॿार ॼमंदो सभिनी खे मारींदो मुंहिंजो दुश्मन आ न्याणी ॼमे त जिंदा छॾे पुट ॼमे त क़त्ल कराए अल्लाह साईं फरमायो ज़ालिम तू भी तू आ पर मां भी रब आहियां ॾाढी ज़ात मां अल्लाह जी आ सुपर पावर मां अल्लाह आहियां ज़ालिम हज़ारे ॿार को आया थी पर मां हिकिड़ो ॿार रब पैदा थो कयां नालो मूसा अलैहिस्सलाम रखंदो मां फिरौन तुझे घर जे ख़र्च मो पाले ॾेखारींदो मां अब पाले ही न पाले नथा ॻाल्हायो ॾाढी ज़ात कंहिंजी आहे वतुइज़्ज़ु मन तशा वतुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह जी ताकत सब को मथे या रब केरा अच त कुरान पढ़ा त को रहमत जो मी वसे चे तो हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल गैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह हिन मल सुभान अल्लाह अञा जमात वेठी आ मां पोचा मानी खां पोइ जमात हली वई हूंदी पर खल्क वेठी आ हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूसुस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बार अमानुल्लाह चे पियो साईं सैयद कुरान पढ़ जाए तो रहमत जो मी वसे हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून चेतो हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अजीजुल हकीम पाण के अल्लाह तो सदाए पर फिरौन जे बंगले में हिकिड़ी नौकराणी आ जेका बुहारी ॾींदी आ फिरौन जी धीअ खे सिंगार पई कराए वारन के फणी पई ॾे अम्मा जे हथ मों फणी किरी पई ज़मीन तो फणी खई अम्मा चेती बिस्मिल्लाह छा चे ॾाढा ॻाल्हायो छा चे बिस्मिल्लाह त फिरौन जी धीअ चयो अम्मा बिस्मिल्लाह कंहिंजो नालो आ नौकराणी फिरौन जी धीअ खे चवे थी बिस्मिल्लाह उन रब जो नालो आ जेको तुंहिंजो बि रब आ मुंहिंजो बि रब आ तुंहिंजे अबे फिरौन जो बि रब आ अम्मा
बाबा त चवंदो आहे अन रब्बुकुमुल आला, चई न न अबे खे वञी सलाम ॾे, तुंहिंजे अबे खां मथे ॿी सरकार आहे जेका वहदहु ला शरीक लहू। धीअ वञी पंहिंजे पीउ खे शिकायत कई, अब्बा तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे, तोखे त घर जी टके जी नौकरियाणी बि नथी मञई, जेका बंगले में बुहारी ॾींदी आहे उहा बि चए थी मुंहिंजो रब रब मूसा व हारून। जेको मूसा जो बि रब आहे त हारून जो बि रब आहे, मां उन खे मञींदी आहियां। फिरौन कावड़िजी वियो, चए न पकड़े चो नौकराणी खे। फौजी पकड़े आया, हेॾे फिरौन जे साम्हूं बीठी आहे, ज़ालिम जे साम्हूं। अबा ग़रीब जे आॾो हक़ चवण सोलो आहे, पर के वॾेरे के भोतान के भोतार के खान के सरदार के ज़ालिम जे आॾो मुंहं ते हक़ चवण इहो वॾे में वॾो जिहाद आहे। मां नथो चवां, मिठे नाले वारे नबी फरमायो अफज़लुल जिहाद कलिमत हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइर। नबी से फरमा वॾे में वॾो जिहाद इहो आहे जो माण्हू ज़ालिम खे मुंहं ते हक़ चवे। वाह अम्मा तुंहिंजी ग़ैरत खे सलाम आहे। फिरौन तो चएसि माई कंहिंखे मञींदी आहे, चए अकेले अलाह खे मञींदी आहे। चए मांखे सजदा कर, चए आऊं थी तोखे सजदा कया। गरीब सां त हर को ॻाल्हाए, वॾेरे ते को ॻाल्हाए न। गरीब खे ईअं था मारे छो थो मारे, चए मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थी वियो। ऐं वॾेरे ते त ब्लड प्रेशर चढ़े ई नथो। वॾेरे खे बि करी मार त ॾिसां तुंहिंजो ब्लड प्रेशर चढ़े थो या लहे थो। गरीब ते हर कंहिंजो ब्लड प्रेशर तेज आहे। अल्लाह अम्मा चए थी फिरौन आऊं ठोती न मञींदी साईं, मारींदो माए, लाश जा गब्बा गब्बा कंदो माए, टुकड़ा टुकड़ा कंदो माए। बीबी साण चए थी नौकराणी चए थी फिरौन पघार तोखो वठंदी आहियां, तुंहिंजे बंगले में मज़ूरी कंदी आहियां, ख़िदमत कंदी आहियां, मानी खाईंदी आहियां, रहंदी आहियां, पर मानी बंदि करे बि ख़ैर आहे, मुंहिंजो अल्लाह मूंखे खाराईंदो। अल्लज़ी हुव युतइमनी व यस्कीन, खाराईंदो बि उहो आहे त प्यारींदो बि उहो आहे। मिठा पानी केर प्यारींदो आहे। अफराइतुमुल माअ अल्लज़ी तशरबून। अरे अल्लाह कुरान में चैलेंज कई आहे, कुल अरअयतुम इन असबह माउकुम गौरा। रब तो चए जेकॾहिं घोटकी वारो मां तव्हांजे जर खे पाणीअ खे कोड़ो करे छॾियां, फमय्यातीकुम बिमाइन मईन, पोइ केरु आहे मां अल्लाह खां सवाइ जेको तव्हांजो कोड़ो पाणी मिठो करे ॾेखारे। आहे कंहिंखे ताक़त जर खे कोड़ो करे त केरु मिठो करे? अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि ताक़त न आहे। अल्लाह फिरौन पघार न ॾे त न ॾे, मज़ूरीअ मां कढ त कढ, नौकराणी तुंहिंजी आहे पर बानी त अल्लाह जी आहे। माई मारींदो माए, लाश जा टुकड़ा कंदो माए, ते भली मार, लाश जा गब्बा गब्बा कर। फिरौन त बि मुंहिंजे गोश्त जे लाश जे टुकड़नि मां गोश्त जी बूटी बूटीअ मां आवाज़ ईंदो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। फिरौन तो चे माई औलाद थी, चे मुंहिंजे रब मूंखे ॿ पुट ॾिना आहिनि। औलाद केरु ॾींदो आहे? हथ मथे करे ॿुधाए। मां नथो चवां, क़ुरान तो चे यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशाउ इनासा। रब तो चे मुंहिंजी मर्ज़ी आहे, व यहबु लिमन यशाउ ज़ुकुर, कंहिंखे पुटनि जा पुट ॾियां, कंहिंखे न्याणियुनि जूं न्याणियूं ॾियां। औ युज़व्विजुहुम ज़ुकुरान व इनासा, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे पुट बि ॾियां त कंहिंखे न्याणियूं बि ॾियां। व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर, मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे सालनि जा साल सिकायां, औलाद जो मालिक मां अल्लाह जंहिंखे ॾियां। फिरौन खे कावड़ आई, चई जल्दी कयो बाहि ॿारियो, तेल जी कढ़ाई सख़्त गरम कयो, हिन नौकराणीअ जा बच्चा खणी अचो त जीअरा बाहि में विझां। हेॾे माउ खे पंहिंजा बच्चा प्यारा न हूंदा आहिनि। माउ खे अमड़ जे अखियुनि जे साम्हूं जो ज़ालिम फिरौन बच्चा तो बाहि में विझे, पोइ बि न अम्मा जी तौहीद खे सलाम आहे न। फिरौन तो चे माई 4 सालनि जो मासूम ॿार थी बाहि में विझाए तो, मूंखे रब मञो, चे न मञींदी माए, मुंहिंजो रब अल्लाह आहे। 4 सालनि जो बच्चो तेल जी कढ़ाईअ में कोयलो थी वियो, पकोड़ो बणिजी वियो,
शुक्र करो घोटकी वारा घर वेठे कलमो मिलियो थी मुफ्त में कलमो मिलियो थी आदलपुर वारो सोलंगी साहिबो कोलाची साहिबो बियन जातन वारो शुक्र कयो घर वेठे मुफ्त में कलमो मिलियो आ ओरे नजर करके दी सकती या बच्चो सड़ी वियो मां जे आडो वरी खीर पिया कुबार खसे चेस्तो इयो भी बाह में विझंदो मां के रब मन चेस्ती भली मुझे बच्चे के बाह में साण न मनी दी मां मुझो रब हुआ जेको मूसा हारून जो रब आ माई भी का पक्की वाह बेणी मुवहिदानी ईमान वारी पक्की जरे खीर पिया कुबार बाह में विधऊं अल्लाह जी रहमत के जोश आयो अबा खीर पिया कुबार गलाइंदो आ नथा गलायो जल्दी गलायो खीर पिया कुबार कने गलाइंदो आ पर जे हुक्म अल्लाह जो अचे त पो देर नहीं इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहु कुन फयकून अल्लाह सही बाय के चयो बाय पंजा पर्दा खणाए रब मासूम ॿार खे चयो पींघे मो ॻाल्हाए ओ बाह मो ॻाल्हाए जीअं होॾे रब ईसा नबीअ खे चयो हो पींघे मो ॻाल्हाए मरियम भी त खणी आई न मरियम छा पई चए फहमलतो अल्लाह अल्लाह फहमलतो अम्मा मरियम जरे ॿार खणी आई आ ॾाढो परेशान हुई सब छापिया चवन फअतत बिही कौमहा तहमिलु क़ालू या मरियम लक़द जीत शयअन फरिया या उख्त हारून मा कान अबूक इम्रा सौअ व मा कानत उम्मुक बगिया ओ मरियम बिना मुड़स जे काडो पुट आंदो थी तुझो पी त अहिड़ो कोन हो मरियम तुझो भाव त अहिड़ो कोन हो तुझी अम्मा पाक तू काडो हे ॿार वांदो थी जो शादी भी न कई थी अम्मा मरियम छा कयो फअशारत इलई पुट दे इशारो कए कौम के अञा का वड़ाई क़ालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल माद सबिया मरियम चरी थी आछा पींघे वारो ॿार कीअं ॻाल्हाईंदो पर चो हुक्म कंहिंजो अल्लाह जो ईसा नबी पींघे में 3 मिनटन जो वाइज कयो एड़ी तकीर कई ईसा नबी पींघे में बचपन में जो अल्लाह हुआ तकीर मिठे मोहम्मद पाक जे कुरान में 16 सिपारे में लिखाए छड़ी हां साचे क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुमतु हय्या बाबा नमाज एडी जरूरी आ जो ईसा नबी पींघे में भी नमाज जी पारत कई आ पढ़ंदो न इंशाअल्लाह पंज वक्त फिरौन जालिम उन मासूम बे बार के बाह में विधो बार बाह मो ॻाल्हायो अम्मा मता ईमान ते कच्ची थी अम्मा ज़ाहिर में फिरौन जी बाह थी अल्लाह जो कसम अंदर अची ॾिस जन्नत जो बाग थी फिरौन ॾिठो त ॿ पुट सड़ी वियसि हाणे माईअ जो वारो आहे चए माई नौकराणी मांखे मञी थी कन हाणे तोखे भी बाह में विझां ॿई आऊंठा ॾेखारे चई अॻ में शक करे आ ज़ालिम हाणे अल्लाह अखियुनि सां जन्नत ॾेखारी हाणे त पक समझ न मंदी मैं चे विझोस हिन के बाह में अम्मा के बाह में विझन था फिरौन तो जे बी माई तू मुझी 20 साल बंगले में खिदमत कई आ नौकरानी आ मरण खोग में का वसियत थी त कर त मां फिरौन तुझी वसियत पूरी क्या ते जालिम मुझी बी का वसियत नाए मां भी बाह में सड़ी वना तौहीद ते कुर्बान थिया मुझे लाश जा हडड़ा मुझे मासूम बच्चन जे लाश जा हडड़ा कफन में हिकड़ी जाते गडु करे मुझी कब्र हिक ठाई जाए क़यामत जो डी थिंदो कब्र खुलंदी मां पंजा मासूम गुल खणी इंदम अल्लाह जे आडो बीहंदम रब चोंदो अम्मा छा खणी आई आ हिसाब किताब दे अम्मा चेती मां अल्लाह के चोंदो मुझा रब मुझो कोई नेकी कोनई मुझी ही नेकी वडी आ जो मां तुझे नाले तो तौहीद तो बच्चन समेत कुर्बान थी आई या तौहीद वारी अम्मा लाश सड़ी वियो बच्चा सड़ी विया इन्हनि जे जिस्म में एडी खुशबू पई अचे जो मेराज जी रात मिठो मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे जन्नत में वने पियो अल्लाह जिब्रील के जो जिब्रील जेका माई बाह में सड़ी बच्चन समेत उन जी कब्र में खुशबू खणी आ त मां मिठे मोहम्मद जो जन्नत में इस्तकबाल कया इन वाक़े के हज़ारे साल गुजरी विया पर पो भी तौहीद जो खुशबू हले पई इतो मालूम थियो तो मुशरिक मरी वेंदो तो उन जे लाश मो शिरक जी धप ईंदी मुवहिद मरंदो तो उन जे लाश मो तौहीद जी खुशबू ईंदी चो सुभान अल्लाह
आने जने फिरौन जो वक्त पूरो तो थे जालिम कड्डा मूसा नबी जे जमात जे एडो मूसा अलैहि सलाम पंजी जमात के वठी दरिया जो 12 रस्ता ठही विया दरिया हम 12 रस्ता के ठाया हथ मथे करे बुदा अल्लाह जमात रस्तो पार करे वही हेडो काफर भी पोतो फिरौन लश्कर समेत रस्तो खाली आ घोड़ा लाथऊं विच दरिया में पोता त रब पानी के हुकुम दिनो पानी पानी सा मिली वियो फिरौन गोता पियो खाए गरक पियो थे रणियूं करे चइबो मूसा मूंखे माफ़ी दे मूसा मांखे बचाए मूसा मांखे बचाए हाणे बचाए कौम समेत बुढ़े तो रणियूं तो करे मूसा नबी अञा बदवा तो करे या अल्लाह अञा गरक करेस अञा बोड़ेस जॾहिं फिरौन सफ़ा पानी में बुढ़ी तबाह थी वियो अॼु ताईं अल्लाह साईं फिरौन जो लाश कब्र खां ॿाहिरि मिस्र जे अजायब खाने में पियो आहे रब ईअं छो कयई चे दुनिया के सबक ॾियां मतां पाण खे जेको अल्लाह सॾाए उन जो हशर ईअं थींदो जीअं अॼु बि हशर थियो आहे मिस्र में फिरौन जो जनाज़ो अॼु ताईं पियो आहे अजायब खाने में खुदा कहिड़ो हशर कयो तॾहिं अल्लाह वारो चए थो न था हुकूमत का फिरौन को भी नशा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जब समंदर में डूबा सुभान अल्लाह डरी यार थक जी पिया तो दुआ घुरा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत हजरत सही हबीबुल्लाह शाह साहब नारे तकबीर इन जवान के तो बटे डी खणी वना पाण सा अल्लाह बरकत करे थक ही लई वेंदा था हुकूमत का फिरौन को भी नशा जुल्म पर जुल्म खलकत पे करता रहा जब समंदर में डूबा तो कहने लगा इस हुकूमत को पाने से क्या फायदा इस हुकूमत को पाने से क्या फायदा आँख खोलो उठो याद रब को करो उम्र यूं ही गवाने से क्या फायदा एकड़ो ॿियो बि ज़ालिम मौजे दुनिया में मस्ती कई उन जो नालो हो शद्दाद शद्दाद अल्लाह उहो वरी चए पियो सांझी जन्नत छॾियो हेॾे ख़्याल कयो सांझी आख़िरत सांझी क़यामत मञे ई कोन पियो चए पियो सभु कुझु दुनिया में आ मां पंहिंजी जन्नत ठारायां थो खुदा एडो पैसो ॾिनसि एडो माल मिल्कत चे कुरान वारी जन्नत मञे ही न पियो चे सांझी जन्नत चे मां हिते तो जन्नत ठहराया अल्लाह जो ठीक आ तू भी खर्च कर त तोखे सबक सेखारिया अल्लाह केतरा पैसा खर्च करे जन्नत ठहराई कूड़ी जन्नत मालात सिंगारे वडो खर्च के मिस्त्री मजूर चौंदा सही हेडो पैसो लुटायो थी अच पांजी मालात दिस भी त सयो चे हाली रुगो पैसो विझंदो वेंदुम जरे मुंहिंजी मालात तैयार थींदी पो दूल धमाकन सां शरनाइन सां पो खुशन सां अची करे मां सॼी जन्नत ठही वञे पो इफ्तिताह कंदुम हाली न ईंदुम हाली माल वठो रुगो ठायो ॾिसंदुम पो अल्लाह बुधो कुरान जा आशिको दीन जा परवानो घोटकी जा मुसलमानो बुधो बुधो कोलाची साहिबान जी दावत ते अचण वारो खुदा जी ताकत ॾिसो सजी जन्नत उन जी कूड़ी ठही वई हाने दुल धमाकन सां शरनाइन सां नाज़ नखरे सां जमीन ते आकड़ करे अचे पियो पंहिंजी जन्नत जी मालात जो इफ्तिताह कंदुम दीदार कंदुम अञा अञा ॿाहिरीं गेट ते पहुतो हिकड़ी जंग दरवाजे जे अंदर ॿी टंग मार अल्लाह इज़राइल खे मोकिलियो इते सुमारे साह कढे ताकत अल्लाह जी इज़राइल के चे तो इज़राइल लखे रुपया खर्च कया इज़राइल लखे रुपया खर्च कया दोस्त चिट्ठियों तो लिखन था को तो अवेस करनी वारो मौजू बुधाए को चे तो सीरत बुधाए मां जेको मौजू खयो आयो नथो वणे ताके यार बुधल मौजू मुजी दिल न चोंदी आ बुधाण मां चंदो का नई गाल बुधाया चिट्ठियों भली लिखो था अखिन ते वरी जलसा आइन करे पर हाने मौजू जेको खयो आ तो उनके की हद में बंद कयो पट कम इनके इहो आ तो बस पट कम के
हलदा पटूं दा कम के कुरान जा आशिको दीन दा परवानो जेकरे ताकि यो हुजे न त अग में फोन कंदा कि ॿ ॾींहं सही हे मौजू ॿुधाइजे हाणे त ॻाल्हि खुली आहे आख़िरत जी वॾेरनि जी तबाही तो ॿुधायां त कीअं ज़ुल्म कयो ख़ुदा जो अज़ाब कीअं आयो या तबाही इन करे ॿुधायो तो ख़ुदा करे इमरान ख़ान जी भी तबाही थिए जल्दी आमीन नथा चओ 2021 थियो आहे ख़ुदा करे जान छुटे नमो अल्लाह अकबर मौलाना के चो मौलाना तू ॿियनि खे छो खयो आहे पाण सां गॾु लुटेरनि खे चोरनि खे मौलाना चो तो खूह में जो वॾो गुह किरे तो उनखे कढण लाइ इहे बि खणबा न ढूंढ 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 जो किरे मुल्क में कादियानी जो अचे त कादियानी के भजाण लाइ ॿिया बि गॾु पाण सां खणबा अल्लाह दुआ कयो त अल्लाह मौलाना जी हिफ़ाज़त करे नारे तकबीर कायदे जमियत हजरत मौलाना फजलुर रहमान जिंदाबाद हाँ चंगा भला मौलवी भी तिरकी विया माल और पैसे जे करे मौलवी भी मौलाना जो साथ छॾनि था पर ख़बर थी मौलाना केर आहे ख़ुदा जो कसम आहे अॼु बि उहे माण्हू ज़िंदा आहिनि जेके रोई करे मौलाना जे बारे में ॿुधाईंदा आहिनि त साईं मौलाना अब्दुल घोटो रहमतुल्लाह अलैह असांजे ज़िले शिकारपुर में आयो तकीर कंदे क़ुरान मथे ते रखी चई मूंखे ख्वाब में 36 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो मां अब्दुल घोटो कूड़ हणा हा त क़ुरान वठ करे मौलाना अब्दुल रोही करे चयो मांखे ख्वाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 36 दफ़ा ज़ियारत कराए सीने ते हथ हणी चो अब्दुल हक वारी जमात थी जमियत उलमा इस्लाम थी मौलाना अब्दुल घोटो रहमतुल्लाह अलैह ख़ुदा कब्र ते रहमत करे चयो मां नबी साईं के निंड में चयो या रसूल अल्लाह जमियत उलमा इस्लाम में 2 ग्रुप ठही विया आहिनि मौलाना समीलक जो ग्रुप आहे ॿियो मौलाना फजल रहमान जो ग्रुप आहे मां कंहिंजो साथ ॾियां अल्लाह ॼाणे ते नबी साईं जी ज़ुबान मो चपन मो इहे लफ़्ज़ निकिता त जंहिं जमात जो अॻवान मौलाना फजल रहमान हुजे हुन जो साथ ॾे नारे तकबीर इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान कल भी मुफ्ती जिंदा था कल भी मुफ्ती जिंदा था कायदे जमियत हजरत मौलाना फजलुर रहमान मुझो वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 75 साल उम्र रा बाबे जी तडे ते वेही अञा दीन पढ़ाईंदो आ मुझे मां पंहिंजे वालिद साहब खे इहा ॻाल्हि ॿुधाई त मौलवी साथ छॾनि था बाबो रोई वेठो चे हिननि खे कहिड़ी ख़बर मां अब्दुल गफूर शाह 16 साल हज़रत साईं ॿेर वारनि जे कदमनि में वेही दीन पढ़ियो पढ़ायो हज़रत साईं ॿेर वारा जंहिंजी क़ब्र में जन्नत जी खुशबू आई इमामुल असर साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह नव्वर अल्लाह मरकदहू उनखे मौलविन चयो साईं मुफ्ती महमूद खां पोइ मरकजी अमीर जमियत जा तव्हां थियो मौलाना त नंढो आहे त साईं ॿेर वारे जी अखियुनि मां पाणी अची वियो साईं ॿेर वारे चयो तव्हांखे कहिड़ी ख़बर मूंखे बि राति जो निंड में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे मां बि ॾिठो 2 शामियाना लॻल हा हिकिड़े शामियाने जे हेठों बि उलमा वेठा हा हिकिड़ो परे शामियानो उते बि उलमा वेठा मौलाना फजल रहमान वेठो हो मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त नबी साईं उन शामियाने जे हेठों वेठा जिते मौलाना फजल रहमान वेठो हो ॿेर वारे चयो मुंहिंजो बि क़ाइद मौलाना फजल रहमान दुआ कयो त अल्लाह से मौलाना सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ बख़्शी ॻाल्हि पियो कयां शद्दाद जी यादि कन विसरी वई मोटी जो मौज़ूअ ते शद्दाद आयो पंहिंजी जन्नत ॾिसण इज़राइल पहुची वियो इज़राइल खे चए थो हेॾो ख़र्च कयो आहे 2 मिंट छॾ जन्नत जो इफ्तिताह कयां दीदार कयां इज़राइल तो चए न छॾींदो मां लिकुल अजलिम मुसम्मा ला यस्तक़दिमून वला यस्तअखिरून जंहिंजे मौत जो टाइम ईंदो आहे न घड़ी अॻिते थींदी आहे न घड़ी पोते थींदी आहे सुमत सां कढाए हेॾे मौत अची वियसि पंहिंजी जन्नत बि न ॾिठई तॾहिं आशिक़ चयो न कितना मारूफ किस्सा गे शद्दाद का रूह जब उसके तन से निकाली गई रूह जब उसके तन से निकाली गई मरते मरते लोगों से कहने लगा जल्दी गला तो जल्दी दुआ करा मरते मरते लोगों से कहने लगा ऐसी जन्नत बनाने से क्या फायदा ऐसी जन्नत बनाने से क्या फायदा आंख खोलो
उठो याद रब को करो, उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। डबल चाय पियाई तो 10 मिनट वधी ॾियूं था। अख मारे कर वरी चे तो टियों भी हिकिड़ो ज़ालिम जागो था त ॿुधायां, जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आ। पढ़ूं क़ुरान। इन कारून कान मिन कौम मूसा फबगा अलैहिम। खोल 20 सिपारो। मां तोखे क़ुरान खोले ॾेखारां, पर शुक्र अल्लाह सैयदन के सीने में क़ुरान ॾिनो आहे। इन कारून कान मिन कौम मूसा फबगा अलैहिम व आतैनाहु मिनल कुनूज मा इन मफातिहु लतनू बिल उसबति उलिल कुव्वा। अब माल ते वडाई न कजाए, खुदा तोखे पैसो बख्शे दे, रब पैसो देई त दीन जे कम में खर्च कजाए। मदरसा ठाराई जाए, मस्जिदूं ठाराई जाए, सदको कजाए, गरीबन के ॾिजाए, यतीम न्याणियुनि जो ख्याल कजाए, बेवा औरतुनि जी ख्याल कजाए, न्याणियुनि जिन खे ॾाजो कोन्हे उन्हनि खे ॾाजो ॾिजाए। ले अहलिही व मालिही सदक़तुन। सदको करदे, घर वारनि ते ख़र्च कंदे, क़यामत ॾींहुं अल्लाह से ताराज़ीअ में तोरे पूरा करे जन्नत ॾेई छॾींदई। बुधो कुरान जा आशिको, कारून के मूसा नबी चो। कारून जो एडो खजानो हो जो 40 खच्चर रुगो कारून जे माल जे खजाने जो चाबियूं खणदा। हाणे दिल ते हथ रखो, जंहिंजा खच्चर चाबियूं खणन 40, वजन भी तो वडो खणदा तो उन जो खजानो केडो हूंदो। अल्लाह मोकलियो मूसा नबी के कारून को ज़कात वठी आ। दे ज़कात ते सांझी ज़कात ते अल्लाह माल जो ॾिनो थी ते रब छोरो ई ॾिनो आहे, मां पंहिंजे अकुल सां कमायो आहे। या वॾाई न आहे? तव्हां ॿुधायो माल कंहिं ॾिनो आहे? हथ मथे करे ॿुधायो। माल मिल्कत बनियूं 12 कंहिं ॾिना? हिन इनकार कयो, अल्लाह नाराज़ थियो। वरी कारून एॾो बदबख्त हो, मूसा नबी जे मथों तोहमत हणाई, छोकिरी खे तयारु कयईं पैसा ॾेई, चे नबी जे लाइ चइजांइ त मूंसां बदकारी कई अथई। अल्लाह जी हाणे माण्हू आलिमन जे मथों तोहमत हणंदा आहिनि, अॻे माण्हू नबियनि ते तोहमत हणंदा हुआ। अल्लाह खुदा जो कसम थी के आलिम के नाराज़ न कजांइ, मतां बददुआ लॻई त पिटजी वेंदे। हक़ वारनि आलिमन के नाराज़ न कजांइ, छो त अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जे दीन जा वारिस थी। आलिम तुंहिंजे ॻोठ में दुआ ॾेई वेंदई, खुदा ॻोठ खे रंगे छॾींदई, आबाद कंदई। नबी जी दुआ इलाके के रंगी दी या नबी जी बददुआ इलाके के तबाह कंदी आ। मूसा नबी नाराज़ थियो, तोहमत हणे पई जेका औरत, खुदा उन जी ज़ुबान के बंद करे छॾियो, ॾके पई। आख़िर सच ॿुधाए, मूंखे कारून पैसा ॾिना त मूसा नबी के हलंदी वाइज़ में तकीर में तोहमत हण। अल्लाह मूसा नबी ॾाढो नाराज़ थियो, या अल्लाह कारून के ज़मीन में गिहाए। अल्लाह फरमा मूसा तुझे सामू तो गिहायास खजाने समेत, माल समेत। कारून गोडन ताई जमीन में अंदर वयो, रड़ियों करे चे तो मूसा मां के बचाए, मूसा मां के बचाए। मूसा नबी तो चे या अल्लाह अञा अंदर करेस, सीने ताई जमीन में अंदर वयो, माल भी अंदर, रड़ियों तो करे मूसा मां के बचाए। अल्लाह फरमायो मूसा छा तो चवे, रब अञा खत्म करेस। ओ गले ताई जमीन में वियो, रड़ियों तो करे बचाए। चवंदा न चंड्रे के कॾी जुबान ते अल्लाह जो नालो भी न ईंदो आ, सॼो जमीन में अंदर वियो। अल्लाह जी रहमत ॾिसो, ओ गुनाहगारो अल्लाह जी रहमत ॾिसो, सॼी जिंदगी खुदा जी नाफरमानी कये, नबी जे मथों तोहमत हयईं, पोइ बि रब रब्बा अरहमुर राहिमीना, रब डायरेक्ट ॻाल्हाईंदो मूसा सां, ओ मूसा जी मुंहिंजा अल्लाह वॾो दिल जो पको एलाज पियो करई, मूंखे बचाए। मूसा तोखे रहम न आयो, पर मां अल्लाह के पंहिंजी इज्जत ऐं किबराई जो कसम आ, जलाल जो कसम आ। ओ मूसा नबी जेकॾहिं कारून इते चवे आ न त मूसा जा अल्लाह मूंखे तूं बचाए, मूंखे सॾु करे आ, मां खुदा के पंहिंजे जलाल जो कसम आ ज़मीन मों ॿार कढी वरी छॾे ॾियांसा। पर चंड्रे के अल्लाह जो नालो ज़ुबान ते ई न आयो। तॾहिं त अल्लाह वारो चए थो न, मालदारी में मशहूर कारून था,
जल्दी गला मालदारी में मशहूर कारून था, वो मुखालिफ था मूसा और हारून का, वो मुखालिफ था मूसा और हारून का। जब जमीन में धंसाया तो कहने लगा, जब जमीन में धंसाया तो कहने लगा, ऐसे बेजा खजाने से क्या फायदा, ऐसे बेजा खजाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गवाने से क्या फायदा। बस तवज्जो करता आखिरी वाक्यो बुधा पो नमाज पढ़ूं। बुधाया आखिरी एक दफो नारो लगे तो पो बुधाया। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, उलमाए हक, उलमाए देवबंद, जमियत उलमाए इस्लाम। नारे तकबीर। अल्लाह। अच्छा तो पंजो वाक्यो जागो था, थकिया हो तो दुआ घुरा। आखिरी वाक्यो बुधो, मन के अल्लाह सबक दे, वडाई भी न कंदो कर। अच त वडाई जो नुकसान बुधाया, होड़े पैसे ते वडाई न कजाए जिया कारून जो हशर थियो, हुकूमत नाज न कजाए जिया फिरौन जो हशर थियो, दुनिया के सब कुछ न समझ जाए जिया शद्दाद जो हशर थियो। आखिरी वाक्यो बुधो, आलिमन सा बुजुर्गन सा न फिटाई जाए। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम नबी जे दीन जा वारिस थी, कुरान वारन सा टक्कर न खाई जाए, न त हे हशर थींदई। जी दुनिया में हिकिड़ो ॿियो बि ज़ालिम हो जंहिंजो नालो हो निमरूद, जंहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाहि जो आड़ो हलाए, वॾी बाहि ॿाराए। खलील नबी खे चए थो असां बाहि में दाख़िल कंदासीं, असांजे माबूदनि जी गिला कई थी। कुहाड़ी हथ में खणी इब्राहिम अलैहिस्सलाम कूड़नि ख़ुदानि जा नक वढिया, चप वढे, कन्न वढे, बाहूं कटे, जंघूं कटे, वरी कुहाड़ी खणी वरी उन्हनि जो जेको वॾो हो कबीर हुम, जेको वॾो बुत खानो, वॾो बुत वारो जेके वॾो अलाह चवंदा, उन जे कुल्ले ते रखी आयो। हे ज़ालिम मोटिया इब्राहिम खे चवंदा, हे छा कयो थी? सभु मेले ते वियासीं, पोयों कमु तुंहिंजो आहे। युक़ाल लहू इब्राहिम क़ालू फातू बिही अला अयुनिन नास लअल्लहुम यशहदून अंत फअलत हाज़ा या इब्राहिम। इब्राहिम अलैहिस्सलाम तो चे मुंहिंजो कमु न अथव, जेके कुआड़ो कुल्ले ते आहे उन जो कमु अथव। चे इहो कीअं कंदो? इहो त ॻाल्हाईंदा ई न आहे। चे उफ़िल लकुम वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाह, मार पेव ख़ुदा जी का तबाही थे वड़े, जेके तव्हां सां ॻाल्हाए बि नथा सघनि, ॾिसी बि नथा सघनि, जंहिंजा नक को वढे वञे, पाण खे बचाए नथा सघनि, इहे तव्हांखे छा ॾींदा? हथ मथे करे चओ सजदे जे लाइक़ु केरु आहे? मां त चवंदो आहियां मुशरिकनि खे अड़े कुझु गैरत धारियो। राति जो सोमाणी जी नमाज़ पढ़ो था, पढ़ंदा हो न, सोमाणी जी नमाज़ पढ़ी पोइ वित्र पढ़ंदा हो। फर्ज़ सुन्नत खां पोइ वित्र में 3 रकात में नमाज़ी मस्जिद में वुज़ू में अल्लाह जे आॾो वाइदो थो करे, अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुका, ए मुंहिंजा अल्लाह असां तोखो ई मदद वठंदा आहियूं। अड़े राति जो अल्लाह खे चवे तो तोखो ई मदद वठंदो आहियां, वरी ॿाहिरि निकिरे तो वरी चए तो गाज़ी पारत थी, मुर्शिद पारत थी। अड़े छो तो ॿियनि खे हथ ॿधे, ॿियनि जा सजदा करे, मदद कंहिंखो घुरबी? हथ मथे करे ॿुधा अल मदद चो या ख़ुदा। निमरूद ॾिस त तौहीद सिखणी थी त इब्राहिम अलैहिस्सलाम को सिखो। इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि में विझनि था, कमीस इब्राहिम जी लाइ थी वई, कपड़ा था लाइन। अल्लाह नबी जी इज्जत अज़मत जी हिफ़ाज़त अल्लाह कंदो आहे। अल्लाह जन्नत जो वॻो इब्राहिम खे दुनिया में मोकिलियो। जन्नत जा कपड़ा इब्राहिम अलैहिस्सलाम पाता, छो त नबी जी असमत जी हिफ़ाज़त केरु कंदो आहे? एॾे ख्याल कर, तूं असां नंढा हूंदा हुआसीं, अबो अम्मा असांखे कपड़ा पाराईंदा, असांजो जिस्म नंगुज़ार थींदो, ख़बर न पवंदी हुई। हेॾे मदीने वारो साईं आमिना जो लाल अम्मा हलीमा वटा, अम्मा हलीमा चए थी मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपड़ा मटाईंदी हुयमि। 2 मलाइक हूंदा हुआ जिन जी नंढे हूंदे ड्यूटी
उहे ब मलाइक जन्नत जा सावा कपड़ा खणी मिठे मोहम्मद साईं जो जिस्म ढके छॾींदा। अल्लाह पंहिंजे नबी जो जिस्म कंहिंखे न ॾेखारियो, एॾो पाक हो असांजो नबी। आख़िरी ॻाल्हि ॿुधो, मां दुआ घुरां। अल्लाह अकबर। इब्राहिम अलैहिस्सलाम के जॾहिं बाहि में विझनि था त हज़रत इज़राइल पहुची वियो। ओ इब्राहिम, मां इज़राइल आहियां, अल्लाह जे हुक्म सां तुंहिंजी मदद कयां, जेके तोखे बाहि में उछलाइनि मां उन्हनि जा साह कढा। हेरे ॿुध, इब्राहिम तो चए इज़राइल मूंखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। अल्लाह जो वेठो आहे इते, तूं असां हुजूं, चवां जल्दी कर मार इन्हनि खे जेके बाहि में था विझनि। पर खलील खलील आहे न, खुदा जो कसम आला दर्जे जी तौहीद आहे। हज़रत मीकाइल आयो, इब्राहिम मां अल्लाह जे हुक्म सां मींहुं वसाईंदो आहियां, जे चवे त मां मींहुं वसायां तुंहिंजी महीननि जी बरंदड़ बाहि विसामजी वञे। इब्राहिम तो चए मीकाइल मूंखे तुंहिंजी बि ज़रूरत न आहे। अल्लाह जो वेठो आहे, तौहीद आहे न, सही आहे, असां मरणियूं कयूं आहे। वरी तो चवे इसराफील, इब्राहिम मां बि आयो त मां फूक ॾियां त क़यामत अची वञे। मूंखे अल्लाह कुदरत जो नड़ो ॾिनो आहे, हिकिड़ो हिस्सो वात ते ॿियो कन ते रखी रुगो इंतज़ार में आ। हे हुकुम अचे व नुफ़िख़ फ़िस्सूर फ़सइक़ मन फ़िस समावाति व मन फ़िल अर्ज़ि इल्ला मन शाअ अल्लाह। फूक ॾियां त क़यामत अचे, फूक ॾियां तुंहिंजी बाहि विसामजे। चए तो न मूंखे तुंहिंजी बि ज़रूरत न आहे। वरी जिब्रील आयो, चे भला मां तुझी मदद कया, चे जरूरत न है। जिब्रील तो चे ठीक आ, भला मां अल्लाह जा न्यापा खणी ईंदो आ, नबियन जा न्यापा अल्लाह खे ॾींदो आ। खलील घुर अल्लाह खो, मां अल्लाह के चवां त तुझो बानो इब्राहिम बाह में वञे तो रब मदद करे, भला न्यापो ॾियां। इब्राहिम तो चे न्यापे जी भी जरूरत न है, भला मांखे पाण नथो ॾिसे छा। इन तौहीद सां केर पुॼे साईं। वींदे वेंदे समझो था ना, वींदे वेंदे जिब्रील तो चवे इब्राहिम भली मूंखे भी रोक त मां न्यापो न ॾियां, भला बाहि में वञे थो, भला तू पाण बाहि में अल्लाह खे सॾु कर। या अल्लाह तौहीद जे करे खलील के ज़ालिम बाहि में विझनि था, रब तू मुंहिंजी हिफ़ाज़त करे। चे अॼु मां अल्लाह में एॾो यकीन कयो आहे जो भली बाहि में वञा मां सॾु बि न कंदोमांसि, छो त जंहिंजे नाले ते बाहि में वञा तो उहो पाण नथो ॾिसे छा मां काथे आ। इन को मथे भी का तौहीद आहे, सुपरलेटिव तौहीद आहे, डिग्री। इब्राहिम जो चे अॼु सॾु बि न कंदोमांसि। जॾहिं इहे लफ़्ज़ चइन हदीस में अचे तो अल्लाह जो अर्श ॾकी वियो, अल्लाह जे अर्श के जुम्बश अची वई। अल्लाह चो ओ खलील मां खुदा में एॾो यकीन कयो थी जो बाहि में भी सॾु नथो करे, पोइ मां भी डायरेक्ट भला तुझी मदद थो कयां। वकुलना या नार कूनी बरदा, ओ बाहि थदी थी वञ। हदीस में अचे तो बाहि एडी थदी थी वई जो इब्राहिम अलैहिस्सलाम के बाहि में सी पियो थे। घोटकी वारो बाहि में सी थींदो, बाहि में सी पियो थे। अल्लाह फरमा बाहि एडी भी थदी न थी। वरी खलील के कंबल ॾियणो पवंदो, सवड़ ॾियणी पवंदी, सीटर ॾियणो पवंदो। हाणे हीअं कर व बरदऊं व सलामा, सलामती वारी थी, बहार जी मौसम वारी थी, जन्नत जी मौसम वारी थी। बाहि एडी सोहणी थी वई ॼण जन्नत जो बाग आ। जॾहिं निकितो ॿार नबी बदुआ कई, खुदा निमरूद के तबाह कयो। कीअं? मंडो मच्छर नक में वियसि, सॼो बि न मंडो, अची जो सूर पयसि, इलाज कराए शफ़ा न पई थिए। हिकिड़े नौकर के कावड़ आई, पंहिंजे बादशाह के पादर जो हे ते हिनखे निंड वठी वई। ते हेॾे अचोड़े मांखे पादर हणो। पघार ते मुकर के 10 माण्हू क़ुरान मजीद जा तफ़ासीर चवंदा, कलाक कलाक में निमरूद के एॾो मंडो मच्छर सूर कंदोसि खुदा जे हुकुम सां जो 10 माण्हू मुक़रर आहे जेके वारे वारे ते पघार मिलदी उन्हनि के बादशाह के पादर हणंदा। वाह खुदा तुझी ताक़त, जेको पाण के रब सॾायो उनखे नौकरनि को पादर तो हणाए। तॾहिं चवे तो नाला वारो काबिल ज़िक्र क़िस्सा है निमरूद का, वो भी इनकार करता था माबूद का, वो भी इनकार करता था। तवज्जो को कलाक थियो पर मोहब्बत में हला तो। वो भी इनकार करता था माबूद का, उनके भेजे को मच्छर ने खाकर कहा, उनके भेजे को मच्छर ने खाकर कहा
यूं बड़ाई जताने से क्या फायदा, यूं बड़ाई जताने से क्या फायदा। आखिर में अल्लाह वारो चे तो अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल, अपनी शोहरत पे मोहसिन न तू यूं मचल, एक दिन आद बूझेगी तुझको अजल। रूह को साफ कर नेक अमाल कर, रूह को साफ कर नेक अमाल कर, जिस्म जाहिर बनाने से क्या फायदा। आंख खोलो उठो याद रब को करो, उम्र यूं ही गंवाने से क्या फायदा। ख्वाब गफलत में सोए हुए मोमिनो, ऐशो इशरत बढ़ाने से क्या फायदा। हथ मथे करे जो आखिरत जी तैयारी कंदा से, जो हक वारन आलमन जो साथ ॾींदा से। इंशाअल्लाह जिंदगी रही वरी हिन ही महीने में 26 जनवरी जो ॾींहुं 27 जी रात तांजे पाड़े में गोट सैफल खान कोलाची, ईअं मौलाना उन हाजी साहब तारीख़ वती आहे अजरक वारे सैफल खान कोलाची में। इंशाअल्लाह मगरिब जी नमाज खां पोइ मुंहिंजो बयान थींदो। ईंदो सभई दोस्त सैफल खान कोलाची वेझो आहे। हाँ 26 जनवरी 27 जी रात वरी को नओं मौज़ू तव्हांखे ॿुधाईंदासीं। अमान ला बि हूंदो जी जी। कुल भी पढ़ो तो मरहूमन जे लाइ भी दुआ करो, हाफिज महमूद जे लाइ, ॿियनि लाइ, मरहूम हाजी गुल मोहम्मद, मरहूम जिन्ना खान, मरहूम मेहर खान, मरहूम राजा खान, मरहूम मोहम्मद हाशिम, जुमला जमात। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी वाला आलिहि वसल्लम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। ए मुंहिंजा अल्लाह तू रहमान रहीम करीम रब्बा इन कुलन जो सवाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूह के, साहबा जे रूहन के, सिद्दीकन के, शहीदन के, इमामन के, अहल बेतन के, मरहूम हाफिज महमूद के ऐं जिन जा नाला लिखी ॾिनो सभिनी के या अल्लाह उन जी क़ब्रुनि ते रहमत फरमा। अल्लाह इन जलसे के कामयाब फरमा। जिन भी साईं अमानुल्लाह साईं इन जलसे में ताउन कियो आहे, नंढनि वॾनि ख़ैरात जो हिस्सो ॻंढियो आहे, अल्लाह सभिनी जी ख़ैर के क़बूल फरमा। अल्लाह हर साल जीअं हिन जलसे में हाज़िरी जो मौक़ो नसीब फरमाए। दोस्त कोलाची साहिबान जी मूंसां मोहब्बत आहे, ॿियनि आलिमनि खे तब्दील कंदा आहिनि, मूंखे दुआ जे लाइ रखंदा आहिनि। अल्लाह इन्हनि जी हाज़िरी क़बूल फरमाए, असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा ॾे, या अल्लाह जंहिंजे जिस्म में दर्द आहे तकलीफ़ आहे रब तूं उनखे शफ़ा ॾे, हर बीमार के शफ़ा कामिला आजिला दे। या अल्लाह मेरा ज़रूर हूँ गुनाहगारों पर बेगैरत न यूँ तो ही दवारा हूँ, तो ही जिसद के माफ़ फरमा। या अल्लाह इन इलाके के आबाद फरमाए, शिरको बिद्दत को बचाए, घरन में बरकतू दे। जे अम्मा भेण घर में खिदमत कई, मानी पचाई, उलमा जी खिदमत कई, उन्हनि जी भी जायज़ हाजतूं पूरी फरमाए। जेके औलाद कोने उनके साले औलाद दे, आखिरी वक्त हुजे असांखे कलमे सां मौत दे। सुभान रब्बी।